बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जी तो बारिश का पोइ जेके वण जा हालात उन बारे में तव्हांखे ॿुधाइणो आहे। पहिरीं ॻाल्हि त हिन साल ख़ुश्क सालीअ करे वणनि में ग्रोथ रुकिजी वई आहे, यानी कद एतिरो करे कोन सघिया आहिनि जेतिरो करणु घुरिजे हिन वक़्तु हाणे। उनजो हिकिड़ो त मेन रीज़न इहो आहे त वणनि में फ्रूटिंग या गोगड़ो तमामु घणो लॻी चुको आहे। हीउ ॾिसो, हीउ स्लो ॾेखार त हीउ गोगड़ो माना हद खां वधीक लॻी चुको आहे, फुटियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। पर जेका ग्रोथ वण हिन मुदत ताणी कंदा आहिनि उहा ग्रोथ नज़र कोन पई अचे। हिन वक़्तु बि चोटियूं जेके आहिनि बिल्कुलु बंदि आहिनि। उन करे असां गुज़ारिश कंदासीं दोस्तनि खे त जेके बि दोस्त पाणी ॾियणु लाज़मी आहे बारिश खां पोइ, त उन में यूरिया जी हिकु ॿोरी जो इस्तेमालु लाज़मी कयो वञे। ऐं को बि सुठो NPK जेकॾहिं तव्हांखे मिले मार्केट में त उनजो स्प्रे थियण बि वणनि खे घुरिजे। नंबर ॿी ॻाल्हि जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां पियो त थ्रिप्स जो अटैक जेको आहे ॾखण सिंध में तमामु घणो थी चुको आहे। ऐं ॾखण सिंध जे वणनि जी हालात तमामु ख़राबु आहिनि। हिते अञा बि थोरो घणो बारिश पई आहे, तव्हांखे वण सुठा नज़र ईंदा। ऐं ॿियो ॻाल्हि त असांजा दोस्त इहा ॻाल्हि जेका कंदा आहिनि, जेका मेन ॻाल्हि आहे त अदा हाणे मींहुं पइजी वियो ऐं जीत जरमल सभु मरी विया, ईअं कॾहिं बि कोन्हे को। जॾहिं बारिश पवंदी आहे त उन खां पोइ वण साफ़ु थी वेंदा आहिनि ऐं तव्हांजो जेके बि सकिंग कॉम्प्लेक्स आहे, जंहिंमें जेसिड आहे, थ्रिप्स आहे, वाइट फ्लाई, उहे बिल्कुलु ज़ाहिर थींदा आहिनि ऐं स्प्रे सां सही नमूने सां मरंदा आहिनि। उन करे हिन वक़्तु थ्रिप्स जो वॾो अटैक अथव ॾखण सिंध में, जेको हिते पाण पहुची चुको आहे। असां थ्रिप्स जा स्प्रे कयूं पिया। अच्छा, हाणे जेका फील्ड में सिचुएशन ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़े पासे थ्रिप्स ऐं जेसिड आहे, त वरी ॿियनि जी फील्ड में छा आहे जो अछी मख ऐं जेको आहे थ्रिप्स आहे। त इहे टे जेके आहिनि से शयूं मार्केट में यानी पंहिंजी फील्ड में फिरनि पियूं। हिकिड़ो थ्रिप्स फिरे पियो, ॿियो जेसिड फिरे पियो, ॿियो वाइट फ्लाई। हाणे जेकॾहिं तव्हां वटि वाइट फ्लाई जो मसइलो आहे त बराए महिरबानी बायर जी जेका मोमेंटो थींदी आहे उनजो स्प्रे कयो। जेकॾहिं थ्रिप्स आहे त अरेस्टा कंपनी जी जेका रेडियंट आहे उन खां वधीक भलो को प्रोडक्ट कोन अथव। ऐं जेकॾहिं जेसिड आहे त पोइ उनजे लाइ फिलोनिका मिड खां वधीक बहितर प्रोडक्ट को बि कोन्हे। 60 ग्राम ते उहा मारींदी आहे। ऐं थ्रिप्स खे मारण लाइ तव्हांखे 80 ग्राम रेडियंट लॻाइणी पवंदी। बाक़ी मोमेंटो त हिकिड़ो दॿो जेको आहे त 2 एकड़नि जे लाइ। त इहा सिचुएशन आहे। सभु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त थ्रिप्स हमेशह हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे हिन चोटियुनि में नज़र ईंदो तव्हांखे, पोइ पासे ऐं नेकेड आई खां त असां जहिड़े माण्हू खे नज़र कोन थो अचे। हिन जॻहनि ते जेको आहे जाम वेठो आहे ऐं उन करे वण जी ग्रोथ जेका आहे रुकी पई आहे, वण सुधरनि कोन पिया। इन करे फौरी तौर ते पंहिंजे फसलनि जी फील्ड कयो, पेस्ट स्काउटिंग सुठे नमूने सां कयो, सुबुह साण कयो, शाम जो कयो। जेकॾहिं हिननि मर्दनि मां का बि मर्द तव्हांजे ॿनी में हुजे त बराए महिरबानी उन ते स्प्रे कयो। ऐं हिन वक़्तु जेको आहे आगाट्री जेका वण जी हीअ पाण बीठा आहियूं फील्ड में किरस जी आहे, त इन में जेको आहे फुटियूं बची चुकियूं आहिनि। त फुटी थोरी घणी बि तव्हांखे नज़र अचे उनखे कढाए छॾियो त पोइ हफ़्ते जे अंदरि जेको आहे टेड़ो सुठो थी वेंदो हलियो। त इहे कुझु ट्रिक्स आहिनि जेके तव्हांखे ॿुधायूंसीं मर्दनि खां बचण जे लाइ। ऐं उमेदु त जेको आहे तव्हां दोस्त पंहिंजी ज़मीन जी फील्ड कंदो ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजा फसल बचाए ऐं बम्पर पैदावार खणी सघो था। तव्हांजी महिरबानी।